ले आया हूँ, मां पंहिंजे पुट खां बार घुराया है कि इंसाफ़ थे, शहीद की लाश ते सियासत न थे। कोर्ट में केस हले थो, जेको सबूत हूंदा अचनि। असां पाण आयासीं, ॿाहिरि हुयासीं, ही ट्रैवल करे हिन केस खे फेस करण आहियो। जेको शहीद जो शहीद जे केस सां कोई नाइजाइज़ी न थी, शहीद जे केस सां हक़ थी, सियासत वारा सियासत न कनि। सिंध हाई कोर्ट शहीद नसरुल्लाह गडाणी के कत्ल केस में नामज़द MNA ख़ालिद लुंड ऐं संदसि ॿिनि पुटनि जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत MNA ख़ालिद लुंड संदसि पुटनि शहबाज़ ऐं नूर मोहम्मद लुंड जी 15 ॾींहनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। जवाबदारनि खे वाॻियल अदालत में पेश थियण जो हुकुम। हिफ़ाज़ती ज़मानत मिलण बाद वकीलनि पारां MNA ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जो घेराव। वकीलनि ऐं MNA जे हामियुनि विच में ॾंदचक ऐं गारगंद। अदालती अहाते में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ालिद लुंड चयो त शहीद सहाफ़ी जा वारिस सादा माण्हू आहिनि। शहीद जे वारिसनि खे असां ते शक हुजे हा त हू पहिरीं FIR में असांजा नाला ॾियनि हा। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे लाश ते सियासत न थियणु घुरिजे। MNA ख़ालिद लुंड जे पुटु नूर मोहम्मद लुंड चयो त असांजो क़त्ल केस सां तालुक़ु नाहे, केस खे मुंहुं ॾियण लाइ असां ॿाहिरियां हिते पहुता आहियूं। शहीद सहाफ़ी जे क़त्ल ते सियासत थी रही आहे।